अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ज़हरल फ़सादु फ़िल बर्रि वल बहरि बिमा कसबत अयदीन नास। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानुहु शाला असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, वरी छॾे ईमान सां लॾाए। दुनिया में सोने हबीब जे दर जी सच्ची गुलामी नसीब फरमाए, आखिरत में उन महबूब जी ज़ियारत, शफाअत इंशाअल्लाह पाड़ो नसीब फरमाए। अज़ीज़ान गिरामी क़दर, अल्लाह जे पाक कलाम जा जेकी लफ्ज़ न फ़कीर पढ़िया, असांजे ख़ालिक ऐं असांजे मालिक इरशाद फरमायो, ज़हरल फ़साद फ़िल बर्रि वल बहर। खुशकी में ऐं पानी में बिगाड़ पैदा थी, बिमा कसबत अयदीन नास। वो हिन करे जो माण्हुनि जे हथनि जी कमाई जे सबब, माण्हुनि जे बदअमलियुनि, गुनाहनि, बेफ़रमानियुनि ऐं बदकिरदारियुनि जे सबब ज़हरल फ़सादु फ़िल बर्रि वल बहर। खुशकी में ऐं पानी में बिगाड़ पैदा थियो, फ़साद पैदा थियो। जेको सिस्टम हलियो पे उन में तग़य्युर ऐं तबद्दुल वाक़िअ थियो। जेको दरिया जंहिं अंदाज़ में वहंदो हो, उन पंहिंजो रस्तो मटाए शहरनि जो रुख़ रखियो। शहरनि में सिस्टम ठहियल हुयो, पर इहो उन में बिगाड़ आयो जो बजाए पंहिंजे मुक़रर शुदा रस्ते ते हलण जे शहरनि में काहे शहर बुॾी विया, घर लुड़ी विया, माल लुड़ी विया, इंसान पंहिंजो सिर विञाए वेठा। ॻोठनि जा ॻोठ इएं मैदान थी वियो ॼण इते को ॻोठ हुयो ई न। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, इहो छो थियो? छाजे करे थियो? बिमा कसबत अयदीन नास। माण्हुनि जे हथनि जी कमाई, माण्हुनि जूं बदअमलियूं। उहे बदअमलियूं
इंसानन जो बेफरमानियों उए इन मुसीबत की सूरत में जाहिर है। प्यारा दोस्तों, घर वारा घरन का बेघर थी, कंहिंजा बचड़ा मरी विया, वर खां वनी विछड़ी वई, कंहिं वनी खां वर विछड़ी वियो, माल पानी में लुढ़ी वियो। छो अल्लाह जो कुरान, रब जो पाक कलाम बयान फरमायो था, अन्नल्लाह लम यक मुगय्यिरन निअमतन अनअमहा अला कौमिन हत्ता युगय्यिरू मा बिअनफुसिहिम व अन्नल्लाह समीउन अलीम। रब्बुल आलमीन जल्ल शान फरमाए तो जरे मां रब पंहिंजे बानन खे का नेमत ॾींदो आहियां, मां रब पंहिंजे बानन खे का नेमत ॾींदो आहियां त मां रब उन्हनि खां नेमत न फुरींदो आहियां। मां रब ॾेई ॾिनो ॾाण वापसि न फुरींदो आहियां। पर छा थींदो आहे? हत्ता युगय्यिरू मा बिअनफुसिहिम, तां जो इंसान खुद एड़ा कम कंदा आहिनि जो उहे नेमत उन्हनि खां फुरी वेंदी। रब नेमत ॾेई रब न फुरींदो आहे, अल्लाह न फुरींदो आहे। रब कंहिंखे घर ॾिनो त रहण जे लाइ ॾिनो हुई, फुरण जे लाइ कोन ॾिनो हुई। रब कंहिंखे बच्चा ॾिना हुया, रब कंहिंखे माल असबाब ज़मीन फसल पोखूं आबादियूं ये रब नेमतूं ॾिनियूं त रब न फुरियूं, पर पाण बाननि पंहिंजे जानियुनि सां ज़ुल्म कयो। उन नेमत जे फुरजण जो सबब बाना पाण बणिया। ॻाल्हि सम्झ में अचे वधी या न? भई तव्हां खे अल्लाह साईं नवाज़ियो आहे, अल्लाह करे सदाई तव्हां वधो वधो हुजो, रब तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। अल्लाह साईं जल्ल शानो तव्हांजे इज़त में, माल में, रिज़्क़ में बरकतूं अता फरमाए। हे ॾिहाड़ ॾाढा ॾुखिया गुज़रिया। कुछ वक्त अॼु हिते हुयो, कुछ वक्त मदीना मुनव्वरा में हुयो, पर रात ॾींहुं फ़कीरनि सां फोन ते राब्तो हुयो। ऐं इहे ॾिहाड़ा दिली ॻाल्हि ॿुधायां, छो साह मुठ में मूंखे कोन हो। हालांकि असांजे मातली में त बोर्ड कोन हुई, पर जेॾी महिल ख़बरूं ॿुधूं पिया असांखे पंहिंजा फ़कीर बचनि जहिड़ा मिठा आहिनि। फ़कीरनि जो ॾुख असीं पंहिंजो ॾुख सम्झंदा आहियूं, फ़कीरनि जी तकलीफ़ असीं पंहिंजी तकलीफ़ सम्झंदा आहियूं। ऐं अल्लाह जे दर ते हर वक़्तु दुआ हूंदी आहे त मौला हिन जमात खे को ॾुखियो ॾींहुं न ॾेखार, इन्हनि ते को सुवाह न घुलाए, चल सदाई सुखिया हुजनि, आबाद हुजनि। इहो पूरो वक्त बोर्ड जो दिल बेकरार ऐं बेचैन रही, रात ॾींहुं पे दुआऊं घुरियूंसीं। उते सुहिणे हबीब जे दर ते हुयुसि, उते बि सुबुह शाम हबीबनि जे बारगाह में वञी अर्ज़ कंदो, साईं फ़कीरनि जी पारत, मुंहिंजी क़ौम जी पारत थी, मुझे सिंध जी, मुझे पंजाब जी, मुझे सरहद जी, पाकिस्तान जी भारत, पूरे आलम इस्लाम जी भारत, जिते भी कलमे वारा रहन था, मुझा महबूब जेड़ा केड़ा कम तव्हां जा उम्मती है। मदीने वाले साईं जो निगाहूं आहिनि। ये दुआऊं हुयूं जेकी अञा का वॾी शामत हुई, जेके दुआउनि करे उनखे हल्को कयो।
असांजे तसव्वुर खां वॾी ॻाल्हि जेकी थियण वारो हुयो ख़ुसूसन। प्यारा दोस्तों, ये अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु कुरान मजीद में उन जो सबब समझायो आ त ये नेमतूं फुरजियूं छो आहिनि। ये इनाम जेके बानन ते रब कया आहिनि उन्हनि नेमतुनि जे फुरजण जो सबब कहिड़ो हूंदो। घर वारे जो घर फुरजी वियो, माल वारे जो माल फुरजी वियो, बनी वारे जी जो बीठल फसल तबाह थी वियो, छो थियो? रब फरमाए तो मां नेमत ॾेई फुरींदो न आहियां, पर थींदो ईअं आ जो बाना खुद पंहिंजे जान सां पाण ज़ुल्म कंदा आहिनि। उन नेमत खे पाण पंहिंजे हथां विझाईंदा आहिनि। ऐं पोइ थोरो ध्यान कजो मुंहिंजी ॻाल्हि खे। हिन बोर्ड में या हिन खां अॻु में जेको 2 साल थे अॻु में ज़िलज़िलो आयो, उन में कश्मीर जा सूबे सरहद वारे पासे जा केतिरा ॻोठ हुया जेके ॻोठनि जो सुफ़े हस्ती खां नामो निशान मिटी वियो। ॼण हिते ॻोठ ई कोन हुयो। ईअं मलिया में शहरनि जा शहर उन ज़िलज़िले जे अंदरि। हिन किताब शाम ते अमाल में उन जा तस्वीरूं ॾिनियूं, तव्हां ॾिसो त उन्हनि सां ॾिसण सां लिंग ॾकी वञनि। ज़िलज़िले कीअं केॾियूं वॾियूं बिल्डिंगूं उन्हनि खे कीअं किराए छॾियो, शहर कीअं तहस नहस थी विया। अज़ीज़ान गिरामी, को शहर जो शहर सुफ़े हस्ती खां मिटजी वञे, छो थियो? उन जो सबब अल्लाह जो क़ुरान ॿुधाए। सलात पढ़ो त अर्ज़ कयां। रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायो, सूरतुल इसरा आयत नंबर 16, वइज़ा अरदना अन नुहलिक क़रियतन अमरना मुत्रफीहा फफसकू फीहा फहक्क अलैहल क़ौल फदम्मरनाहा तदमीरा। रब्बुल आलमीन फरमायो त जॾहिं कंहिं ॻोठ जे हलाकत जो असीं इरादो कंदा आहियूं, कंहिं ॻोठ मुकम्मिल तरह हलाक थी वञे, ॻोठ जो नाओ निशान मिटजी वञे, वो छा थींदो आहे? अमरना मुत्रफीहा, उन ॻोठ जा जेकी अमीर वडेरा साहिब सरवत माल ऐं दौलत वारा, उन्हनि खे असां पंहिंजो को हुकुम ॾींदा आहियूं, हीअं कयो। अल्लाह जो हुकुम उन्हनि ताईं पहुचंदो आहे। पोइ उहे छा कंदा आहिनि? जो अल्लाह जे हुकुम जी खुले आम भञकड़ी कंदा आहिनि, रब जे अमर जी खुले आम भञकड़ी कंदा आहिनि। पोइ उन्हनि अमीरनि जो असर ग़रीबनि ते पवंदो आहे। अमीरनि जो असर ग़रीबनि ते पवंदो आहे। जेकी वॾा माण्हू आहिनि उन्हनि में जॾहिं बुराई, बेहयाई, गंदाई, फिस्क, फुजूर, अल्लाह जे अमर जी भञकड़ी जी शुरूआत वॾेरा कंदा आहिनि। बेहयाई जो आगाज़ वॾनि माण्हुनि खां थींदो आहे। पोइ उन्हनि खे ॾिसी करे हेठियों तबको बि गुनाहनि में शुरू थी वेंदो आहे। अमीरनि खे ॾिसी पोइ जॾहिं हेठियों तबको बि गुनाहनि में ऐं बेफरमानियुनि में मुब्तला थींदो आहे, पोइ रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाए थो फहक्क अलैहिल क़ौल, पोइ उन्हनि जे मथां तबाही जो अमर वाजिब थी वेंदो, उन्हनि जे बर्बादी जो हुकुम उन्हनि जे मथां लागू थी वेंदो। फदम्मरनाहा तदमीरा, पोइ उन ॻोठ खे बिल्कुलु असां बर्बाद हलाक में बर्बाद करे छॾींदा। प्यारा दोस्तों, अॼु असां हिन क़ुरानी आयतुनि खे थोरो गौर कयूं
वो असांजे वडन माण्हुनि खे ॾिसूं पोइ असांजे नंढनि माण्हुनि खे ॾिसूं अॼु असांजे मुआशरे ते नज़र फेराए ॾिसूं त असां कहिड़े कोड़ाह में शैतान असांखे किराए छॾियो फिस्क ऐं फुजूर आम थी वियो शराब आम थी वियो असांजा वॾेरा असेंबलियुनि में वेही शराब जी तारीफ़ था कनि ऐं माण्हुनि खे सेखारनि था त हीअं न कयो हूअं कयो शराब जी तालीम असेंबलियुनि में ॿुधण जहिड़ी ॻाल्हि अमीर माण्हू जॾहिं बेहयाई में मुब्तला थींदा आहिनि त उहा बेहयाई हेठे तबके ते फैल पई आहे पोइ उहे मिस्कीन माण्हू बि गुनाहनि में मुब्तला थी वेंदा आहिनि मसलन डिश पहिरीं वॾनि माण्हुनि वटि आई हाणे ग़रीब गुरबे वटि आई शराब अवल वॾेरनि वटि आयो पोइ हाणे नंढनि वटि पहुतो भला शराब न आहे त ठरो घर घर में रखियो बेहयाई जो आगाज़ फिस्क ऐं फुजूर जो आगाज़ वॾनि माण्हुनि खां थींदो आहे पोइ उन जा असरात हेठि लहंदा आहिनि ऐं इहो सबबु हूंदो आहे उन शहर जी हलाकत ऐं बर्बादी नेमतुनि जे फुरजण अल्लाह जल शानो रहम फरमाए असांजे हाल मुसलमानो ओ मुंहिंजा भाइरो असांखे अॼु पंहिंजे अहवाल ते नज़र रखणी आहे पंहिंजे अहवाल खे असांखे मुलाहिज़ा करणो आहे त असीं छा करे रहिया आहियूं असांजी ज़िंदगी कहिड़े नेज ते हली रही आहे ॾिसो न हिकिड़नि माण्हुनि जा घर ॿुॾी विया उहे घर खे छॾे बचड़ा वठी परदेसी बणिया के किथे विया ॿिया वरी पोयूं था अचनि त उन्हनि जे घरनि खे लुटे था खणी वञनि साम्हूं थियो आहे कोन थियो के बंदड़नि ते वीचारा टिंबनि ते वेठा आहिनि हिकिड़ा राति जो अचनि था उते जेको उन्हनि खे को इमदाद जो सामान थो मिले उहे मोचड़ा आहियूं पूरी था सांगी रेलवे स्टेशन ते रेल जो हादसो थियो पने आके जो या सही रेल जा दब्बा पटड़ी तो लथा ये मानू रत में काढ़ा लगा पिया कंजे टंगू वढजी वियूं कंजो जिस्म गभा गभा थी वियो ॿिया वरी ओड़े पाड़े जा माण्हू आया त खीसन मां पैसा पिया कढनि मोबाइल पिया कढनि कंहिंखे मुंडियूं पातल मुंडियूं पिया लाहिनि न्याणियुनि खे ॿारनि खे के ज़ेवर पातल आहे त ज़ेवर पिया लाहिनि काॾे हया वियो काॾे शर्म वियो काॾे असांजे दिल में जा रहम निकिरी वियो वहशी दरिंदा बणजी विया आहे या ग़लत चओ ओ मुसलमान अॼु असांखे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जो पंहिंजे गुनाहनि खां तौबा ताइब अल्लाह जे दर ते मोटो बख्शिश करो मुझा मौला बराबर खाती आहियूं बराबर गंदा आहियूं गदला आहियूं गुनहगार आहियूं असांखे बख्श कर मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह जॾहिं हुजूर आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाइन था मदीने वाले ताजदार इरशाद फरमायो तो जॾहिं इंसान गुनाहन ते दलेर थी वञनि इदा ज़हर ज़िना वर रिबा फी क़रियतिन फ़क़द अहल्लू बिअनफुसिहिम अज़ाबुल्लाह मदीने वाले साईं फरमायो तो जॾहिं के ॻोठ जे अंदर ज़िना ऐं व्याज ज़ाहिर ज़रूर थी वञे ज़िना आम थी वञे व्याज आम थी वञे त इन्हनि माण्हुनि पंहिंजे पाण ते अल्लाह जो अज़ाब हलाल करे
अल्लाह जी गिरफ्त, अल्लाह जो अज़ाब पंहिंजे लाइ जायज़ करे छॾियो, अन क़रीब ई अज़ाब में गिरफ्तार कया वेंदा। सरकार फरमाइनि था अज़िना यूरिसुल फ़क़्र, ज़िना इंसान के मिस्कीन ऐं मुहताज बनाईंदी आहे। ज़िनाकार माण्हू बड़ी मालो दौलत वारो हुजे, पैसे रोकण वारो हुजे, पर ज़िना उनखे मुफ़लिस ऐं कंगाल बनाए छॾींदी आहे। अज़ीज़ान गिरामी, कसरत गुनाह, कसरत इस्यान, घणियुनि बेफ़रमानियुनि जे करे माण्हू जे चेहरे जो नूर निकिरी वेंदी, दिल जो सुरूर मोकिलाए वेंदो, रिज़्क़ जी बरकत खजी वेंदी, कारोबार ते बंदिश पइजी वेंदी। गुनाहनि जे करे इंसान कर्ज में मुब्तला थींदो, जिस्मानी बीमारियुनि में मुब्तला थींदो, बेवक्त बारिशूं बसण शुरू थींदियूं, विजूं किरंदियूं। ये सब अहादीस मुबारक में ये शयूं साबित है। कसरत गुनाह जे करे इंसाननि जे मथां तरह तरह जूं आज़माइशूं, तरह तरह जा इम्तिहान नाज़िल थींदा। उन वक्त में बाने ते हक़ जो पंहिंजे दर ते तौबा ताइब रब जे दर ते मोट पंहिंजे मालिक जी बारगाह में बख़्शिश जॾहिं रब जे दर ते माफ़ी वठे थो, रब्बुल आलमीन जल्ल शानो जी सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शिश थी। ऐं उन बख़्शिश जो असर इहो ज़ाहिर थींदो जो उहे फुरियल नेमतूं वरी उनखे रब वापसि अता फरमाए। अगर अज फसल तुझो तबाह थी वियो आ, तू सच्ची दिल सां तौबा ताइब थी त वरी इन खां भलो फसल वरी रब अता कंदो। घर बुॾी वियो आ, तू रब जे दर ते मोट कर त ॿुॾीअ जा बीणा। अगर तंग दस्ती आ, मुफलिसी आ, मिस्कीनी आ, अल्लाह जे दर ते माफ़ी वठ, तौबा ताइब थी, मुंहिंजो मालिक करीम तोखे अॻे खां बि वधीक नेमतूं सां नवाज़े। पर हर कम वक्त ते थींदो आहे, हर कम वक्त ते थींदो आहे। वक्त हथनि मां निकिरी वियो त कुझु न थी सघंदो। ही वक्त, ही जिंदगी वक्त अल्लाह जे दर ते मोटण, ही वक्त अल्लाह खां माफ़ी वठण, ही वक्त सोने लजपाल नबी के रिझाइण परचाइण। जे मौत अची वियो, पीरी अची वई, ज़ोफ़ अची वियो, जिस्म जा साहसत मोकिलाए वियो, या मौत अची वई, पोइ कुझु न बणिजी सघंदो। वक्त वञे थोड़े वेल मुसाफ़िर कर का कार कटण जी। वक्त वञे थोड़े वेल मुसाफ़िर दा कर का कार कटण जी। कर का कार कटण जी, कर का कार कटण जी, यार काने वेल वेहण जी। वक्त वञे थोड़े वेल मुसाफ़िर कर का कार कटण जी। जे अमल न थिया आहिनि त अफ़सोस कयूं, अरमान कयूं कि ज़िंदगी कीअं ग़फ़लत में गुज़री वई, कुझु न करे सघिया आहियूं पंहिंजे लाइ। ओ मिठा मदनी माही मैं मना न सघियम, सुती किस्मत निंदरूं जगा न सघियम। सोना मदनी माही मैं मना न सघियम। मुंड दी चंदरी हुयम साईं दे लड़न लगम त मैं भुलदी रहुम।
मुंड दी चंदरी हुयम तमेरुलदी रयुम साईं दे लड़न लगम तमे भुलदी रयुम गंढ खुलदी गई अमल किरदे रयुम गंढ खुलदी गई अमल किरदे रयुम गंढ खुलदी गई अमल किरदे रयुम पल खाली थिया कुछ बचा न सघयुम ओ पल खाली थिया कुछ बचा न सघयुम सुना मदनी माई मैं मना न सघयुम मिठे मुर्शिद को मैं मना न सघयुम ओ सुती किस्मत निंदरों जगा न सघयुम सुना मदनी माई मैं मना न सघयुम खड़ा नफ्स शैतान फटके जा जेड़ा नेकिया अमल डाकू लुट जो गया ओ जरा कुछ न बचा अगू थी सिम क्या जरा कुछ न बचा अगू थी सिम क्या जरा कुछ न बचा अगू थी सिम क्या हो डाकू लुट दे गए मैं अला न सघयुम सुना मदनी माई मैं मना न सघयुम हाय अफसोस पुनल के न परचाए सघिया जिंदगी विञाए वेठा सी नंढपण हथन मां हली वई जवानी हथन मां निकरी वई जो वार अछड़ा थी विया मौत करीब अची वियो पर अञा भी पंजे मालिक जे दर ते मोट न कई सी अदा भला अञा कदे मोटदा अलम यानी लल्लज़ीना आमनु अन तख्शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह छा अञा माण्हुनि जे लाइ उहो वक़्तु न आयो आहे जो जूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र में अञा उहो वक़्तु न आयो अञा उहो टाइम तव्हां जे लाइ न आयो अल्लाह पुछे थो अरे फ़क़ीरो तव्हां जे लाइ अञा उहो वक़्तु कोन आयो जो तव्हां रब जे दर ते मोटो फफिरू इलल्लाह डोड़िए अल्लाह दे डोड़िए मोटिए रुजू कयो अल्लाह दे वापस मोटिए चो अल्लाह 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 यार महीनाल लग गई दिलियां ओ गोल गोल थकियां शहर द गलियां यार महीनाल लग गई दिलियां यार महीनाल वो लग गई दिलियां ओ गोल गोल में थकियां शहर जंगलियां तीर नजर दो ओ मारियस में तीर नजर दा
मारियस में रो रो हाल सुनावा के और रोते रोते रातियां ढलिया रोते रोते रातियां ढलिया यार माई नाल लग गया दिलिया हर शे वक्त ते थी दिया यार असां दिल लगाइण जो बि अज वक्त आ मता या न दिल हुजे न असां हुजो इथां जीवन दी अढई वो यार अढई हिकड़ो जमण जो हिकड़ो मरण जो बाकी अध दी जो हले इथां जीवन दी अढई वो यार सट घट फखुर वडाई वो यार इथां जीवन दी अढई वो यार किथे हिन पिपुल पिंघा मलकानी किथे हिन ते राज अबाणी किथे हिन भेण ते भाई वो यार इथां जीवन नी अढई वो यार अबो किरे अम्मा किरे वई मिट काडे व्या मारवड़ा काडे व्या जीजल अम्मा काडे वई अबो काडे वे कुर्बन भरिया रिश्तेदार काडे व्या ओ मुंजा दात ये मौत जा मान मैं जनता प्या तेरे जी बटई गई भैया राह तैयार हो गया को चलियूं भर बाहर चलियूं भर भी मुझा दोस्तों ये असा जे जिंदगी जी राह जी बटई लगी भैया रात वई दी हुयो रात वई दी हुयो हफ्तो वियो महीनो वियो साल वियो उम्र पूरी अल्लाह 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 ओ बेड़ा से तोड़ निभाए अल्लाह जस मारवड़ने के आए ओ बेड़ा से तोड़ निभाए अल्लाह जस जोगियड़ने के आए जस जोगियड़ने के आए अल्लाह जस मारवड़ने के आए वदा कदुर कर पंहिंजे जिंदगी जो कदुर कर जीअं मारवड़ा लॾे विया सुभाणे असांजो वारो मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम इहे वेही सबक सेखारींदा ई फरमाईंदा रे फ़कीरो कुझु पिरायो कुझु हासिल करे वठो रे वक्त वञे वठो इहे होका ॾींदे हथनि में उहा शइ असांजे हली हली अज साह सिके तो उन्हनि जे ॾिसण जे लाइ तरसनि पर जेकी विया पर्द पोश थी त वरी अॼु उन्हनि जे हिक झलक ॾिसण जे लाइ जान कुर्बान कयूं त उहो ज़ाहिर उहो जलवो नज़र ओ मुंहिंजा पीरी प्यारा जिंदगी ॾाढी बेवफा
कई बोलींदड़ पखी जेके तोतड़ा वेठा तवारूं पिया कन वणन ते चमन में डोटंदा पिया वतन बुलबुलूं बोलियूं पियूं कन ओचितो मारी जो गुलेल लॻो अज बुधी छॾ पो न ॿुधंदे हिन पखीअ जूं बोलड़ियूं ओ लामता बीठो बीठो नवे लाऊत वारियूं लोलड़ियूं अज बुधी छॾे पो न ॿुधंदे यार इन पखीअ जूं बोलड़ियूं ओ मुझा ज़ादा वक्त न विञाए पंहिंजे ज़िंदगी जो क़दुर कर अमल सालिह कर तौबा ताइब थी बख़्शिश तलब थी पंहिंजे मुर्शिद सां पिरत जो पेच ॻंढ मोहब्बत ऐं फरमा बरदारी वारी वाट वट मुरीद उहो आहे जेको पंहिंजे मुर्शिद जो फरमान मुंहिंजा अज जेकॾहिं हिननि ॻाल्हियुनि खे ॿुधी अणॿुधो बणाई त हिकिड़े ॾियारे अरमान सां चवंदे यार मुर्शिद मुंहिंजो सजण हुयो जेके सोना कलाऊं ते मिलिया मुर्शिद कामिल रहबर सजण को भी ना सुञातो से ॻाल्हियुनि एतिराज़नि में नफ़सानियत में वक्त गुज़री वियो मिलिया मुर्शिद कामिल रहबर सुने को भी ना सुञातो से ज़ाहिर ज़माने को गफ़ारी तौक पातो से उम्र अफराद में गई खुदा को ना रिझायो से है उम्र अफराद में गई खुदा को ना रिझायो से ज़ाहिर जुदा इबादत कर रियादा पोश पातो से ओ मुजादा पंहिंजे ज़िंदगी जो क़दुर करी त पोइ 5 वक्त नमाज पढ़ जमात सां नमाज पढ़ अल्लाह जो ज़िक्र घणो कर उथंदे वेंदे चओ अल्लाह 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 जो ज़िक्र ऐं पंहिंजे मुर्शिद कामिल सां निस्बत ऐं मुहब्बत रब ऐं ॻंढापो पंहिंजे पीर सां हुजे भली सो क़ुवत परे हुजे पर जे मुर्शिद सां तार मिलियल आहे त उते फैज़ पहुचे पर जेकॾहिं गॾु वेठो हुजे गोॾो गोॾे में मिलायूं वेठो हुजे पर जे दिल जी तार जुड़ियल नाहे त ठल्लो ऐं ख़ाली ओ मुजादा फैज़ बरकत भलाई रुजू इल्लाह तौबह ते इस्तिकामत आमाल सालिहा इए न मिलंदा इए न हासिल थी सघंदा वाइज़न सां तकरीरुनि सां जे माण्हू सुधरना त मौलवी वसों कोन था घटाइनि दर दर ते वाइज़ लॻा पिया आहिनि घिटी घिटी में तकरीरूं आहिनि हर मेंबर ते बोलियूं बोलनि था पिया पर माण्हुनि में सुधारो कोन्हे ओ मुजादा ही त अल्लाह वारनि जो फैज़ हूंदो आहे जेको दिलनि जी काया पलट मज़ाक नाहे ही का रांद नाहे ही का बाराणी ॻाल्हि नाहे ओ मुंहिंजा पीर प्यारा जेतिरो पंहिंजे पीर सां निस्बत मिलाईंदे ओतिरो फैज़ माणींदे
भला जे कदुर न कई ते ये बोलींदा बोलींदा हलिया वेंदा पो अरमान जा हथ मलींदो रहंदे। ओ दिलड़ी दिनम जातो खे या वापस वरण जी नाहे दिलड़ी दिनम जातो खे मुर्शिद दिलड़ी दिनम जातो खे या वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसो तो हाजत कुछण जी नाहे। ओ लखे चंगी जख्मी कुदरत खणी बचाया पर तुझे नजर जो मारियो असलों बचण जो नहीं सिर जो कयो मुसो तो हाजत कुछण जी नहीं। बुद्धि मौत मुझे जो मिठड़ा ओ जल्दी वरण संदी कज तोरी बिए के मोकल मुझे लाशें लटण जी नाहे सिर जो कयो मुसो तो हाजत अज गिड़िया तमे ओच तो बिरहवारी बाजार में हुस्न वारी हट ते चढ़ी हुस्न वारी हट ते चढ़ी वहाँ जो लगा व्यापार में अज गिड़िया तमे ओच तो बिरहवारी बाजार में सौदो सराबन खोलियो मुश्की चपन के चोलियो सिरड़ो शाकन खोलियो सिरड़ो शाकन खोलियो पिया मोए जी मुस्कार में अज गिड़ा ओ मुझा पिरी प्यारा हिन नेमत जो कदर शनास थी अल्लाह जी मोहब्बत जो तालिब थी सोने हबीब मदीने वारे ताजदार जे इश्क जो तालिब थी। अरे ही उहा नेमत थई जेका हीरन मोतियुनि जवारन खां भी वधीक कीमती हूंदी आहे। तमन्ना दर्द दिल है तो कर सोहबत फकीरों की तमन्ना दर्द दिल है तो कर सोहबत फकीरों की नहीं मिलता ये गोहर बादशाहों के खजीने में। अल्लाह 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 अल्लाह
ओ मुझा पिनी प्यारा रब जो कुरान तो फरमाए तया अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह ए ईमान वारो अल्लाह खांड जो खुदा जो खौफ रखो वल तंदुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद ऐं नज़र करे ॾिसो त सुभाणे जे लाइ तव्हां छा ठाहियो सुभाणे जे लाइ छा तयार कयो आहे सुभाणे मुंहिंजा मुराद क़यामत जो ॾिहाड़ो आहे उन ॾिहाड़े जे लाइ तव्हां छा ठाहियो छा तयार कयो आहे वत्तकुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून अल्लाह खां ॾिजो अल्लाह ताला जल शानू तव्हांजे अमलन खां बाख़बर रब ॼाणे रब ॾिसी बसी रहियो आहे माण्हुनि खां लिकी लिकी गुनाह करी थो पर वाहिदुल क़हार खां लिकी न सघंदे दुनिया वारनि खां लिकी सघी थो पर रब जी ज़ात समीउम बसीरा अलीमुन ख़बीरा ओ मुंहिंजा पिरी प्यारा उन्हें रब के राज़ी करण वारी वाट वठण चाहिए त अज वक्त थई अमल साले अज कर सब का अवल रुजू इल्लाह अल्लाह ने मोटण तौबा ताइब थियण रब जे दरबार ते माफी वठण ए मुंहिंजा मौला बराबरी मोडू ही ज़िलज़िला ही माकड़ मुझे अमलन जी शामत ए मुंहिंजा मौला बस मदीने वारे जो मेड़ थई मुतो बाज जो बुड़ो न लाए जाए मौला मुतो पनाह जो पर्दो न हटाए जाए ए मुंहिंजा मौला मुतो पंज छांव छपर रहमत वारो न हटाए जाए ए मुंहिंजा मालिक करीम मुंहिंजूं मदायूं माफ़ कर मेरायूं बख्श कर गरो आहियां गंदो आहियां निकम्मो आहियां नालाइक आहियां उमिरि गुनाहनि में विञाए वेठो आहियां दफ्तर गुनाहन में मेरो करे आयो आया मुझा मौला मुझो मुंह गुनाहन में कारो करे आयो आया मौला तुझे हबीब जे सदके मुझे माफी दे ए मुझा मौला मदीने वाले साईं जे सदके मुझे बख्श कर मुझा मौला मुझे मुर्शिद करीम जो तुके वास्तो थई उन्हें सोहणे जे सदके मुझे बख्श कर अवल मोट अवल माफी वट उन्हें का पोपी पी विखई आए जो अमल सालिया कर नमाज पंज वक्त अल्लाह जो जिक्र कुरान जी तिलावत सुन्नत शरीयत जी ताबेदारी मुर्शिद जे दरवाजे जो पंधड़ो खाई त हलाल खा बच्चन के हलाल खारा चोरियूं न कर जोरियूं न कर व्याज न वठ न्याणियूं न विकण जुल्मन जा कम न कर अख के बुरी नजर में पलीत न बनाए ओ मुजादा बुराई बेहयाई की निगाह न कर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु जी धरती ते हली त गर्दन झुकाए न्याज मंदी सा व इबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्द हौना रहमान जा बाना जमीन ते ॾाढी न्याज निवड़त सा पंधु कंदा धरती ते न्याज़मंदी सा हल गर्दन झुकाए हल परावा नंग न तके जुल्मन जा कम न कर मदीने वाले साईं फरमायो त छहन ॻाल्हियुनि जो तव्हां मूंखे मूंसां वाइदो कयो मां मोहम्मद करीम तव्हांजे जन्नत जो वाइदो थो कयां छहन ॻाल्हियुनि जो मूंसां वाइदो कयो मां तव्हांजो जन्नत जो ज़ामिन आहियां मदीने वाले जी ज़मानत खपे या न जन्नत ग्रंटेड बेहश्त पक्का पक मिले जो ज़ामिन हुसैन जो नानो हुजे खपे या न खपे पो छह ॻाल्हियूं कयो पहिरीं मुझे सोने हबीब फरमायो जॾहिं ॻाल्हायो त सच ॻाल्हायो छा कयो ॻाल्हायो त सच ॻाल्हायो अमानत मिले त अमानत में ख़यानत न कयो पंहिंजी अख खे बुरी नज़र खां बचायो
पंजे पेट के बुरे खाधे नापाक हराम खाधे खां बचायो। नापाक खाधो व्याजा रिश्वता जुआ है ये हराम खाधन खां पंजे पेट के बचायो। पंजे हथ के गुनाहन खां बचायो। पंजे हथ सां कंहिंजे ईज़ायो न कंहिंजो हक न फबायो कंहिंसां ज़ुल्म न कयो कंहिंजी हक तलफ़ी न कयो। पंजे हथन के बुरायुनि बेहयायुनि खां बचायो। मदीने वारे साईं फरमायो त मां मोहम्मद करीम तव्हांजे जन्नत जो ज़ामिन आहियां। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। उस्दुकू इज़ा हदस्तुम पेरी गाल गाल्हायो त सच गाल्हायो। याद पई गाल पेरे नंबर ते गाल्हायो त सच गाल्हायो। व औफू इज़ा वअदतुम जॾहिं वाइदो कयो त पंहिंजे वाइदे खे पाड़ींदा कयो वाइदे वफ़ाई कयो। व अद्दू इज़ उतमिनतुम जॾहिं तव्हांखे अमानतदार बनायो वञे अमानत ॾिनी वञे त अमानत बासलामत पहुचायो ख़यानत न कयो। वाफ़ुज़ू फुरूजकुम पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त कयो। ज़िना खां बदफेली खां छोकरेबाज़ी खां पाण खे बचायो। मुंहिंजा सोना हबीब था फरमाइनि त पंहिंजे शर्मगाह खे गुनाहनि खां बचायो। वग़ुद्दू अबसारकुम पंहिंजे अखियुनि खे झुकियल रखो। अख बुरी नज़र न करे बेहयाई जी नज़र न कयो परावा नंग न तकियो। ऐं छहीं ॻाल्हि वकुफ़ू ऐदीयकुम पंहिंजे हथनि खे रोकियो। हथनि खे गुनाहनि खां बचायो हक तलफ़ी खां बचायो। पराओ माल हथनि सां रड़के पंहिंजे पेट में हराम जो माल न पहुचायो। इन्हनि छहनि ॻाल्हियुनि जी तव्हीं ज़मानत ॾियो मां मोहम्मद तव्हांजे जन्नत जो ज़ामिन आहियां। पोइ कबो इन ॻाल्हि घणियूं ॻाल्हियूं थियूं। पहिरीं ॻाल्हि सच। ॿिए नंबर ते जी वाइदे जी वफ़ाई। टे नंबर ते अमानत बासलामत पहुचाइण। चौथे नंबर ते पंहिंजे शर्मगाह के गुनाह खां बचायो। छह नंबर ते पंहिंजे अख खे बुरी नज़र खां बचायो। पंजे नंबर ते छह नंबर ते पंहिंजे हथ खे गुनाहनि खां बचायो हराम कमाई खां पंहिंजे हथ खे बचायो। इन्हनि छहनि ॻाल्हियुनि जा तव्हीं महबूब फरमाइनि त मूंखे ज़मानत ॾियो तव्हांजे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद करीम आहियां। चो सल्लल्लाहु अलैहि या इमाम हाकिम मुस्तदरक में रिवायत आंदी हजरत अब्दुल्ला बिन अब्बास तो रिवायत करे मदीने वाले साईं फरमायो त या शबाब कुरैश ला तज़नु अला मन हफिज फरजहु फलहुल जन्नह। ए कुरैशो ए कुरैशन जा नौजवानो ज़िना खां बचो ज़िना खां बचो ज़िना खां बचो। ए नौजवानो ज़िना खां बचो। खबरदार जे माण्हू पाण खे ज़िना खां बचायो वो जन्नती आ। ज़िना खां जे पाण खे बचायो वो जन्नती आ। ज़िना खां जे पाण खे बचायो वो जंहिं ज़िना खां पाण खे बचायो वो जन्नती जवान आ।
पर बुराई जी ज़िना जी शुरुआत अखियुनि खां थींदी। अखि ॾिसंदी आ, कन ॿुधंदा आहिनि गुफ्तगू, पो पेर वधंदा आहिनि, पो जिस्म उन शइ खे क़बूल कंदो आ। पर पहिरीं दरवाज़ो अख हूंदी आ। जेकॾहिं अख खे बुरी नज़र खां बचाई त रब तोखे घणनि गुनाहनि खां बचाए छॾी। तॾहिं मुंहिंजे रब करीम पंहिंजे पाक क़ुरान में इरशाद फरमायो आ, कुल्लिल मोमिनीन यग़्दू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फुरूजहुम। ओ मुंहिंजा सोना हबीब तूं मोमिननि खे चओ, कंहिंखे चओ? ही ॻाल्हि मञंदा ई मोमिननि? केरु मञंदा? मदीने वारा साईं मोमिननि खे फरमाइनि था। छा था फरमाइनि? अल्लाह जो हबीब पहुचाइनि था। कहिड़ो? ए मोमिनो, ए ईमान वारो, यग़ुद्दू मिन अबसारिहिम, पंहिंजे अखियुनि खे झिको रखियो, हेठि रखो, बुरी नज़र खां अखियुनि खे बचायो। ऐं ॿिए नंबर ते वयहफ़ज़ू फुरूजहुम, पंहिंजे शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कयो, पंहिंजे उघड़नि खे गुनाहनि खां बचायो। ज़ालिका अज़का लकुम, इहा ॻाल्हि तव्हां जे लाइ वधीक पाकीज़गी वारी इहा ॻाल्हि आहे। इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यसनऊन, जेकी बि तव्हीं कमु कयो था अल्लाह उन खां बाख़बर आहे। अल्लाह वरी मोमिननि खे भी चओ, ये मोमिननि खे हुकुम मिलियो, वकुल्लिल मोमिनात यग़्दुदन मिन अबसारिहिन वयहफ़ज़न फुरूजहुन। ओ मुंहिंजा सोना हबीब, मोमिननि खे भी चओ जन तो ते कलमो पढ़ियो आ, जन तो ते ईमान आंदो आ, उन्हनि ईमान वारियुनि न्याणियुनि खे भी हीअं चओ त ए न्याणियूं पंहिंजे अखियुनि खे बुरी नज़र खां बचायो। इन हिकिड़ी ॻाल्हि ते अमल थी वञे न, इन हिकिड़ी आयत ते, त ज़िना जो सते बाब थी वञे। मर्द पंहिंजी अखि खे बुराई खां बचाए, ज़ाल पंहिंजी अखि खे बुराई खां बचाए त रस्तो ई ज़िना जो बंदि थी वञे। ओ मुंहिंजा सोना नबी, तूं मोमिननि खे हीअं बि चओ, वयहफ़ज़न फुरूजहुन, पंहिंजे शर्मगाहुनि खे गुनाहनि खां बचाइनि, बुराइयुनि बेफ़रमानियुनि खां बचाइनि। अज़ीज़ान गिरामी, जे माण्हू पाण खे गुनाह खां, ज़िना खां, बुराई खां बचायो, क़यामत जे ॾियारे में अर्श मुअल्ला जे साये जे हेठां, जे माण्हू नफ्स तालिब हुजण जे बावजूद, ॿी का रुकावट न हुजण जे बावजूद पाण खे ज़िना खां बचायई, क़यामत जे ॾियारे बिना हिसाब जे जन्नत ॾे वेंदो। ओ फ़कीर, अड़े बुरी नज़र करे पंहिंजे ॾाढ़ी खे न लॼाइजांइ, पंहिंजे फ़कीरी खे न लॼाइजांइ, पंहिंजे फ़कीरी खे टिको न लाइजांइ। मतां दुनिया खिले त हे करमी फ़कीर। ओ मुंहिंजा दा, जेकॾहिं अॼु गुनाह कयई त सुभाणे मुंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि तूं कंदु कहिड़ो कहिड़ो। सरतियूं मुर्शिद मुंहिंजे आतण पासे ईंदो, सरतियूं मुर्शिद मुंहिंजे आतण पासे ईंदो, हाल ॾिसी हीणो मीर मयारूं ॾींदो, सोन सनाई थींदो, गिलत मचारा चांदी वो है मुझे आलम ते है वेठी हसवांदी।
है वो मुझे आलम ते सुटकतियो थमे काथे लाडू कया मां छाते अल्लाह सुटकतियो थमे काथे लाडू कया मां छाते कंधु खणंदस कीअं था थे पुछंद में पांदी जाते चवंदस ना है का शय चवंदस ना है का शय ओ चीज़न तमें काया दी वो है वो मुझे आलम थे है वेठी असवांदी प्यारा अज वक्त रब जे दर ते माफ़ी वठी अमल सालिह कर नेक सालिह बणजी वञो जी मुजादा हितो मोटी त तुंहिंजो रंग मटियल हुजे हां जे मोटी न तुंहिंजे हाल में तुंहिंजे ख्याल में तुंहिंजे अंदर में का तब्दीली हुजे शेर आमदन शेर रफ्तन सूद न दार ड्रावल अची ड्रावल मोटियो वञी त को फ़ाइदो न उञ पैदा करे अचे त कुछ हासिल करे माण्हू मोट मुंहिंजा दोस्तो अमलन सालिहन वारा बणजी वञो असांखे तव्हां ॾाढा वणंदा आहियो छो त तव्हां मुंहिंजे मुर्शिद जे दरवाज़े जा पांधेड़ू आहियो इन जे करे फ़कीर तव्हां जे लाइ हर वक्त दुआ घुरंदो अल्लाह शल तव्हां खे शाद आबाद करे तव्हां ख़ुशि हुजो तव्हांजो घराणो ख़ुशि हुजे तव्हांजा बच्चा तव्हांजा पुट तव्हांजा पोटा तव्हांजा पड़पोटा तव्हांजा ईंदड़ नस्ल बि शाद आबाद वदा अमल सालिह कदे असांजी दिल बि ठरंदी मुझे सोने मुर्शिद जो रूह राज़ी थींदो मदीने वारो साईं बि खुश थी रब करीम शल असां सभिनी खे अमल जी तौफीक या अल्लाह इन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं असांजे हाल ते रहमो करम फरमा ये मुझा मौला हिन सारी जमात ते रहमो करम फरमा जेकी मुश्किल ज़दा है उन मुश्किलातूं आसान कर जेकी परेशान हाल आहिनि उन्हनि जो परेशानियूं दूर कर ये मुझा मौला जिन खे बोड सतायो आहे मुझा मौला उन्हनि खे घर बि दे उन्हनि जूं बनियूं बि आबाद करे दे मिस्कीन मारूड़न जा दुखड़ा ला ये मुझा मौला इन मिस्कीन मारूड़न के पंजे घर घर वरी शादी आबाद पंजे हबीब जे सदके ये मुझा मौला जेकी मुश्किल में जो मुश्किलातूं आसान जेकी दर्द में है मुझा दर्द दूर कर जेके बीमार हैं उन्हें शिफा नसीब कर अज हिन महफिल में जेकी भी साइल है सभिनी जा सवाल पूरा सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर ए मुझा मौला ए मुझा रब करीम असांजे हाल ते रहम करम कर असांखे असांजे गुनाहनि जी माफ़ी अता कर तोखे तुंहिंजे अस्माउल हुस्न जो वास्तो तोखे तुंहिंजे सिफ़ात उलिया जो वास्तो तोखे तुंहिंजे इस्म आज़म जो वास्तो तोखे तुंहिंजे सुहिणे महबूब मोहम्मद करीम जो वास्तो मदीने वारे ताजदार जे सदके हुजूर जे सुहिणे हसीन मुखड़े जे सदके ए मुझा मौला हुजूर जे अहले बैत अतहार जे सदके सहाबा किराम जे सदके ए मुझा मौला असांजी तौबा पंहिंजे दर ते क़बूल कर असांखे गुनाहनि जी माफ़ी अता कर असीं सच्ची दिल सां तुंहिंजे दर ते बख़्शिश तलब कयूं असांजे ॾोहनि गुनाहनि सग़ीरनि कबीरनि जी असांखे माफ़ी अता कर ए मुझा मौला असांखे अॻिते जे लाइ गुनाहनि खां बचा बुरायुनि बदअमलियुनि खां बचा असांखे सुन्नत ऐं शरीयत वारे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता कर ए मुझा मौला
हे मुझा मौला ही जमात सब तोखे परती इन सभिनी फकीरन फकीराणिन ते रहमो करम कर सभिनी जे दिलन जूं मुरादूं पूरियूं कर हे मुझा मौला हे मुझा रब करीम तोखों सवा ॿियो को असांजे हाल ते रहमो करम कर असांजूं मदायूं में असांजा ॾोह गुनाह बख्श कर हे मुझा मौला अॼु जेकी भी हिन महफ़िल में हाज़िर आहिनि सभिनी ते करम कर सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर हे मुझा मौला जो उथण खां अॻु में असांखे गुनाहनि जी माफ़ी ॾे असांजे दिलनि जी तमन्नाउनि जे पूरे थियण जो असांखे चिठो अता कर मुझा मौला हिन आस्थाने के क़यामत ताईं आबाद कर मुझे मुर्शिद करीम जे आस्थानन के क़यामत ताईं आबाद कर अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم